अस्सलामुअलैकुम पंजाबी जी हिकु नई धमाकेदार अपडेट। पंजाबी ड्रामे में हाणे इलाही मज़ो थियण वारो आहे। मुराद ऐं दिलशेर पाण में गॾिजी रईस अकबर ख़ान जी औताक ते हमिलो कंदा ऐं पोइ तमामु वॾो झेड़ो थींदो ऐं सामने रईस अकबर ख़ान ईंदो। उनखे चवंदो त तव्हां मुंहिंजे फ़ैसिले जी भञकड़ी कई आहे। जेको बि हुनखे रईस अकबर ख़ान लिखी ॾिनो सांवल खे, उन ते ई सांवल खे अमल करणु खपे। पोइ इहो ईअं ई चवंदो रईस अकबर ख़ान। उन राति जी राति फेरिंग थींदी। उन राति रईस चाकर ख़ान कोमल खे भॼाए उतां निकिरी ईंदो ऐं पोइ उन सां शादी कंदो। तमामु हाणे वॾो ड्रामे में मज़ो थियण वारो आहे ऐं हाणे ड्रामो तमामु घणो ई मज़ो कंदो। रियासत बि ड्रामो तमामु बहितरीनु आहे, उन में अदाकारा बि तमामु बहितरीनु आहिनि, पर हीउ बि ड्रामो घटि न आहे। हाणे तमामु बहितरीनु एपिसोड्स ईंदा तव्हां ॾिसण तव्हांखे मिलंदा। ऐं मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे सब्सक्राइब कयो।